तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल और जो अॼु आऊं तव्हांखे एडोब फोटोशॉप में जेको आहे कपिड़नि जो कलर आहे हुनखे कीअं चेंज करियूं इन जे बारे में ॿुधाईंदुसि। सफ़ा सिंपल तरीक़ो आहे ऐं बहितरीनु वीडियो आहे। हिन वीडियो खे मुकमल ज़रूरु ॾिसंदा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। इन जे लाइ हीअ तस्वीर जेका आहे इहा मुंहिंजी मुंहिंजी खणी मूं रखी आहे। जेकॾहिं तव्हां खणणु चाहियो त तव्हां फाइल में वञी ओपन में वञी जिते बि तव्हांजी तस्वीर रखियलु हुजे तव्हां खणी सघो था। हिन तस्वीर खे खणण खां पोइ कंट्रोल ए आऊं कंदुसि, सिलेक्शन कंदुसि मुकमल। करण खां पोइ वरी कंट्रोल सी, ठीकु, कॉपी थी वई। उन खां पोइ हिते कंट्रोल वी कंदुसि ऐं कंट्रोल टी कंदुसि ऐं हिनखे थोरी साइज़ जेका आहे उहा वॾी कंदुसि जीअं सही तरीक़े सां मूंखे ॾिसण में अचे। उन खां पोइ क्यूक सिलेक्शन टूल में वेंदासीं। हिन में ॿ टूल आहिनि, हिन जी शॉर्टकट W आहे। पहिरियों फस्ट ते क्यूक आहे, ॿिए नंबर ते मैजिक आहे, ठीकु आहे। पाण खे क्यूक सिलेक्शन टूल खणणो आहे। उन खां पोइ हिन जी सिलेक्शन करणी आहे। सिलेक्शन थी वई। उन खां पोइ वरी लेयर में वेंदासीं। लेयर्स में वञी हिते ही प्लस जो जोर जो निशान ॾिसी रहिया आहियो, हिन ते हथ जो निशान ॾिसो पिया, हिन ते करेक्ट न्यू लेयर इन ते क्लिक कंदासीं। डबल थी वई, डिलीट कंदासीं, ठीकु। हीअ वरी लेयर 2 में, ठीकु, इन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ वरी ब्रुश खणंदासीं, ब्रुश टूल में वेंदासीं। ब्रुश टूल जी शॉर्टकट B आहे। ब्रुश टूल फस्ट नंबर ते जेको आहे इहो पाण खणंदासीं। उन खां पोइ हिन जी साइज़ तव्हां हितां हीअं ब्रुश जी घटि वधि करे सघो था। उन खां पोइ हिनखे कलर जेको तव्हां खणणु चाहियो था तव्हां खणी सघो था, पर आउं हीउ कलर थो खणां, उन जे करे हीउ कलर ॾींदुसि। उनखे बाद में मां ॿुधायां थो त तव्हां ॿिया कलर जेके आहिनि उहे चेंज करे सघो था। कंट्रोल प्लस कंदासीं, हीअ साइज़ वॾी कंदासीं त जीअं हीअ, ऐं हिन जी ब्रुश जी साइज़ नंढी कंदासीं अहिड़े हिसाब सां। उन खां पोइ वरी इहे अहिड़े नमूने सां तव्हां सफ़ाई सां इन जी ब्रुशिंग करियो, ठीकु आहे, त जीअं तस्वीर बहितर नमूने सां ॾिसण में अचे। उन खां पोइ इहे अञा रहियल आहे। कंट्रोल अंडू कंदासीं। अहिड़े नमूने सां उन खां पोइ हेठि रहियल आहे थोरो। हाणे कंट्रोल माइनस, लेयर 2 ते डबल क्लिक करियो, लेयर स्टाइल खुली ईंदो। इन मंझि तव्हां हितां खां चेंज करे सघो था। पाण रखंदासीं सॉफ्ट लाइट, ठीकु, हिन ते हितां खां तव्हां हिन जी ऑप्सिटी बि घटि वधि करे सघो था। उन खां पोइ कलर ओवरऑल, ठीकु, हिन ते क्लिक कंदासीं। हितां खां ही कलर जेके आहिनि इन में जा मुख़्तलिफ़ कलर आहिनि, खणी सघो था। जीअं मूं हीउ खयो, हिन जी ऑप्सिटी थोरी घटि कई, अहिड़े नमूने सां लाइट खयो या सॉफ्ट खयो। हा, कलर जेको आहे उहो चेंज कयो ऐं हिन जी ऑप्सिटी वधायो। अहिड़े हिसाब सां जेतिरे रखणु चाहियो रखी सघो था, वधाइणु चाहियो वधाए सघो था। हितां खां अहिड़े तरीक़े सां
तव्हां कंहिं तस्वीर जो जेको आहे उहो कलर चेंज करे सघो था कैमरनि जो। हीअ ॾिसो चेंज थी आहे। कंट्रोल प्लस वरी कंदासीं, अहिड़े नमूने सां तव्हां चेंज करे सघो था। इंशाल्लाह तव्हांखे मुंहिंजी यूट्यूब चैनल जी इहा वीडियो पसंदि आई हूंदी। अहिड़ी वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो ऐं लाइक करियो। इंशाल्लाह वरी ईंदड़ वीडियो सां कल्ह मिलंदासीं।